कोरोना वायरस की मुसलसल पखेड़ सबब सिंध हुकूमत सख्त फैसला कया आहिनि। सिंध हुकूमत सूबे जे तमाम सब्जी मंडियुनि में दाख़िला लाइ कोरोना वैक्सीनेशन लाज़मी करार ॾेई छॾी। कराची समेत सॼी सिंध जी सब्जी मंडियुनि में कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट ऐं मास्क खां बग़ैर दाख़िल थियण ते पाबंदी हूंदी। ज़राअत खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शहरियुनि खे सर्टिफिकेट ऐं मास्क खां सवाइ सब्जी मंडीअ में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। कमीशन एजेंट ट्रेंडर ऐं मुलाज़िम कोरोना वैक्सीन लॻराइण ऐं सर्टिफिकेट साण रखनि। इस्माइल राहू चयो आहे त ख़रीदारी कंदड़ दुकानदार ऐं शहरी वैक्सीनेशन सर्टिफिकेट ॾेखारे सब्जी मंडीअ में दाख़िल थी सघंदा। मार्केट कमेटियुनि जा चेयरमैनर ऐं ज़राअत खाते जा ऑफिसर SOPs ते अमल दरामद कराइनि। सूबाई वज़ीर जो चवणु हुयो त ज़रई ॿिज दवाऊं ऐं भाण सेल कंदड़ दुकानदारनि वटि जेकॾहिं कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट न हूंदो त उन्हनि जूं दुकानूं सील कयूं वेंदियूं। सब्जी मंडियुनि जे अंदरि दुकानदार पाण सां गॾु कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट गॾु रखनि। जेकॾहिं वैक्सीन न थियल हुजे त लॻराइनि। इस्माइल राहू वधीक चयो आहे त चेयरमैन मार्केट कमेटी ऐं ज़राअत खाते जा समूरा ऑफिसर रोज़ानो कार्रवाई करे रिपोर्ट ॾींदा। सब्जी मंडियुनि में ख़रीदारीअ लाइ ईंदड़ वापारी ऐं शहरी वैक्सीन लॻराइनि ऐं पाण खे महफ़ूज़ बणाइनि। हुन चयो आहे त शहरी कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻराइनि। अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾिनो वञे। को बि साइड इफेक्ट नाहे ऐं शहरी बुज़ुर्गनि ऐं ॿारनि खे सब्जी मंडियुनि में आणण खां पासो कनि।